अदा डॉक्टर ते आयो छा? हां आज दावत से ते बैठो आयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ओदे बेओ साईं बेरो डॉक्टर ॾिसो त मूंखे अलाए छा थो थिए। छा थियो जंग मसलो पड़ के थी 5-6 ॾींहं। ॾिसूं था कंपाउंडर जी डॉक्टर ए खणी आ दवा यो दूरबीनी खणी आ चेक कयूंसि अलाए छा थो थिए डॉक्टर। असां भी दावत ते आयासे हाणे मरीज खे भी ॾिसूं भला सबाब आ डॉक्टर जो कम इहो आ ये रखेस त पुट रखेस त मरीज को इत्याद कजे बाबा ने कणी कणी बीमारी निकरी पियो ने बाबा जंग में सिर्फ फाल्ट आ बाबा। माके जो डॉक्टर यो कंपाउंडर मुखे ता गाल समझ में नहीं दी केड़ी में आ बाबा। बाबा है ना मैं डॉक्टर ऐसा तो करे को चेक थी मसलो ना चेक थी परेशान न थियो हां ये बाबा हे दिल करी पिया तो दिल करी पिया बे मथे चढ़ वे इन जो मसलो हल थिंदो दिल तुजी हेठ गिरी पिया पेरन में दिल वई आली भला तो न ते टिपा टिपू ते करे टिप ना थी जा। हां टिप दी ना नग में जंपर ते हां हां तो पोइ यो ही मसलो आ न तो साण तू बाबा जेको ते टिप ना न हां टिपन जी वजह जे करे ही तुम्हारे जेको दिल आ हेठ गिरी पिया पेरन में वई आली। हां या हेठ पेरन में गिरी पिया हाने इन जो मसलो हल क्यों हां वरी तोखे हाने इन ही सागी उल्टी तरह सा टिप जना पोंदई या त वरी पेरन में रसा बधी बजाड़ा तकलीफ करनी पड़े बजाड़ा तो के उल्टो लड़कानो पड़ो ऊंधो ही बिठो ने वो जेको आके हालत न पदल हेठ किए जेको अचे बटरे चंबा तो के हेडो हणदो जंगल में हेडो हणदो हिए कंदो बटरे लठड़ियो हिए कंदो जी मां दिल वरी वापस तो दे वापस उते ही पांजी जाय ते। अच्छा हां यो इन इए थिंदो आ यो इन तो करे पो कने थी तो यो कम करे चऊं सा अजी छा अज ता यो क्यों कम हां पो अला खैर कंदो हफ्ते खां पो वरी अच जो वापस हफ्ते का पो वापस अच जो इन जो मसलो इए ही थिंदो बाबा। सही है ठीक है।